अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार माया मंजर अजीज सब खा पेरा शामिल कंदासी हिन वक्त जूं हेडलाइंस। लाड़काने जी चाणका अस्पताल के हॉस्टल में पुरस्कार नमूने फौत थियल डॉक्टर डोशीन काज़मी के मुबैना आपघात वाले केस नऊ रुख इख्तियार करे वरतो। अदालती हुकुम ते थियल DNA रिपोर्ट सामू अची वही। सिंध फॉरेंसिक एंड सेरोलॉजी लैब कराची की पधराई ते थियल रिपोर्ट मूजिब डॉक्टर डोशी के कपड़न जिस्म में कहीं भी मर्द जा जुज़ा न मिला। रिपोर्ट लम्स यूनिवर्सिटी जामशुरे की कारकर्दगी ते सवाल उठारे छड़ा। खैरपुर पुलिस जो निरालो कारनामो पहिरें दर्जे के शागिर्द मथा हमले जो ठड़ी बीरवा थाने ते केस दाखिल। सेशन कोर्ट खैरपुर मासूम बार सलमान जोगी ते जमानत मंजूर करे। वफाकी हुकूमत अगूणे DGIB आफ्ताब सुल्तान के नेब चेयरमैन मुकर्रर करे छड़ियो। वफाकी काबीना मंजूरी दई छड़ी। नोटिफिकेशन जारी खेस 3 सालन लए मुकर्रर किया वियो। आफ्ताब सुल्तान IG पंजाब समेत पुलिस में आला उहदन ते रही चुको। पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून के दौरन में इंटेलिजेंस ब्यूरो जो सरबराह है। राणा सनावला इमरान खान के हार्स ट्रेडिंग जो मास्टर माइंड करार दी छड़ो। वफाकी गरू वजीर राणा सनावला वफाकी काबीना के इजलास बाद मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान खान KP इलेक्शन में माण्हू ख़रीद कया। इमरान खान की इलेक्शन में माण्हू के ख़रीद करण जा सबूत मौजूद आहिनि। हार्स ट्रेडिंग जो मास्टर माइंड इमरान खान आहे। माण्हू के ख़रीद कंदड़ शख्स ॿियनि ते इल्ज़ाम लगाए रहियो आहे। इमरान खान के इल्ज़ामनि ऐं धमकियूं ॾियण खां सवाइ को कम नाहे। निरालो लाडलो न हाराइण न ई खटण ते ख़ुशि आहे। रुपए की भेंट में डॉलर के मुल्क में वाध जो सिलसिलो जारी। इंटरबैंक में डॉलर वधिक महंगो थी 228 रुपया जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जो अघ 228 रुपयन खां वधी वियो। वफाकी वजीर ख्वाजा आसिफ चयो सिर्फ पाकिस्तानी करेंसी न पर डॉलर जो मुल्क भी घटियो आहे। महंगाई जो चूंडुनि ते घणो असर नाहे थियो। इमरान खान पंहिंजे मफ़ादन ख़ातिर कंहिं भी हद ताईं वञी सघे थो। इमरान खान चवंदो हो तो परवेज़ इलाही पंजाब जो वडो चोर आहे, पर हाणे वड वज़ारत लाइ संदस पार्टी जो उम्मीदवार आहे। नए आर्मी चीफ की मुकर्ररी की का ॼाण नाहे। नाने वारे वफाकी वजीर मिफ्ता इस्माइल चयो आहे त डॉलर ते दबाव सियासी बहरान सबब आयो आहे। जेकी ॾुखिया कदम खणना हुआ खणी वरता। मईशत हुकूमत के कंट्रोल में ऐं दुरुस्त हली रही आहे। 2 महीनन जे डीज़ल ऐं फर्नेस आयल मौजूद आहे। इमरान खान के गिरफ्तार किया वञे। फॉरेन फंडिंग केस जो छो नथो उकलायो वञे। शहबाज शरीफ गैर ज़रूरी शराफत ॾेखारे रहियो आहे। इमरान खान के इक़्तिदार में अचण की खुश ख्वाहिश कॾहिं भी पूरी थियण न ॾिनी वेंदी। JUI सरबराह मौलाना फजलुर रहमान जो बनू में मीडिया से ॻाल्हियूं। चयईं इमरान खान मुल्क के तबाह करण वारी एजेंडा ते आयो आहे। शहरीन की जान ऐं माल जो तहफ़ुज़ करण रियासत की जिम्मेवारी आहे। अगूणे सदर आसिफ अली ज़रदारी PP के पार्लियामानी पार्टी जो इजलास तलब करे वरतो। पार्लियामानी पार्टी जो इजलास बिलावल हाउस लाहौर में थियल। इजलास में पंजाब के वडे वजीर की चूंड बाबत हिकमत अमली ते गौर विचार कयो। दादू बरसात 14 ॾींहं अॻु प्यार जो परणू कंदड़ औरत जो कातिल ॾेर निकितो। जवाबदार गिरफ़्तार। ॾोह जो एतराफ़
5 जुलाई ते सीता थाने जे हद डूंगर लिंक रोड ते नसीम चांडो जो लाश मिलियो हो। पुलिस मूजिब नसीम बेगम पहिरें मुड़ुस खे छॾे ॿी शादी कई हुई, जंहिं संदसि पहिरें मुड़ुस जे भाउ साथियुनि सां गॾिजी क़त्ल कयो आहे। करौंडी में घर की भित किरण सबब 2 ॿारड़ा फोत, 1 जख्मी। खोखरपाड़े में भित किरण सबब 8 वरे जो अली हसन खोखर ऐं 10 वरे जो साकिब कलोड़ो मलबे हेठा जी फोत थी विया। वाक़ई बैदि फोतियुनि जे घरनि में कोहराम। मीरो खान में जो 2 ॿारड़ा पानी की खड में बुड़ी विया, 1 ॿारड़ो फोत, ॿिए खे बचायो वियो। सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में बदअमनी वधण लगी, 3 ॼणा अगवा, ॿारड़ो ऐं नौजवान पुरस्कार नमूने गुम। वारसन के अगवा जो शक। कोटड़ी कबीरवासी नौजवान शकील अहमद मल्लाह ऐं ठरी मीरवा जो फिदा हुसैन मल्लाह पनवाकिल जे सागी थाने जद मां अगवा थी विया। साणस गॾु खानवान जे ॻोठ अलहरी जो रहवासी नौजवान सरफराज हुसैन सहतो धाड़ेलनि खबजी थाने ते इतला ॾिनो। कानपुर महर पुलिस भरसां सोनू पिताफीवासी पीरसन फजल मोहम्मद सुमरो के हथियारबंद अगवा करे विया। पुलिस मुगवी के राजूनी कोशिशुनि तहत बाज़ियाब कराइण में रुधल। मीरवा गोरचाणी वेझो पोरियत नौजवान टीकमदास कोहली पुरस्कार नमूने गुम थी वियो। सिविल अस्पताल खैरपुर में 3 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थियल 6 वरे जे नीगर इस्माइल कलोड़ो जो को पतो न पियो। वालिद जो एहतजाज, नीगर के बाज़ियाब कराइण जी घुर। वारिस ॾिनो आची थाने जद गोट पावड़ो जुणेजो में जुणेजा बिरादरी की 2 धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो राजूनी निबेरो। मजमूई तौर धुरियुनि मथां 2,50,50,000 ॾंड मुक़रर। PPMN खुर्शीद अहमद जुणेजो, मोहम्मद खान जुणेजो ऐं अली नवाज़ जलवानी जे सर पे छेड़ थियल निबेरे बैदि धुरियूं कीर खंड तकरार में धुरियुनि जा 7 माण्हू क़त्ल थी विया हुआ। श्रीलंका खराब मुआशी सूरत हाल सबब एशियाई कप की मेज़बानी का माजरत करे छड़ी। श्रीलंका के इनकार बैद एशिया कप गडल अरब रियासतुनि ॾांहुं मुंतकिल थियण जा इम्कान। श्रीलंकन क्रिकेट बोर्ड जो चवण है तो हू फिलहाल एशिया कप कराइण की पोजीशन में नाहे।